मिठा महरान में मिलबो, मिठा महरान में मिलबो। उन टाइम ते हुन जी पालना तमामु सुठे नमूने सां उन्हनि कई। पाण स्कूल में दाख़िल थिया ऐं ज़हीन ॿार हुया। पाण कुझु मज़हबी इस्लामी किताब बि पढ़ियनि, जंहिंखां पोइ हुननि जे दिलि में इस्लाम जी सचाई पैदा थी ऐं पाण मुस्लमान थिया। मुस्लमान थियण खां पोइ कंहिं मुल्तान जे आसपास जे मदरसे में आया, कंहिं आलिम वटि, पर हो उन टाइम ते माना ॾिनल हुयो उहो आलिम त मतां हिन जा पोयां माइट अचनि ऐं हीउ जेको आहे ॿार असांखां वापसि वठी वञनि।